हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद में 2022 जी महाबूड ऐं बरसातनि जी तबाहकारियुनि सबबि जामशोरो ज़िले में फ़ौत थी वियल माण्हुनि जे वारसनि खे सिंध हुकूमत पारां ऐलानियल 10 लख रुपयनि जा चेक ॾिना विया। तक़रीब में कोटली जे MP मलिक असद सिकंदर ऐं डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा पारां वारसनि खे चेक ॾिना विया। डिप्टी कमिश्नर जामशोरो ॿुधायो त ज़िले अंदरि कुल 48 माण्हू फ़ौत थिया हुआ, जिन मां सेवण तालके जे 22, कोटली जे 7, मंझान जे 10 ऐं थाणे बुलाखान में 3 ॼणा फ़ौत थिया, जिन वारसनि खे चेक ॾिना विया आहिनि। MP मलिक असद सिकंदर चयो आहे त ॿोॾि दौरान पहिरीं मरहले में फ़ौत थियलनि खे सिंध हुकूमत पारां ऐलानियल मुआवज़ा ॾिना विया आहिनि। बाद में ज़ख़्मी ऐं बेघर माण्हुनि खे बि मुआवज़ा ॾिना वेंदा। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर वन मुश्ताक अहमद जतोई, असिस्टेंट कमिश्नर थाणो बुलाखान अब्दुल कादिर, असिस्टेंट कमिश्नर कोटली समीउल्लाह संजनाणी, मुख्तियारकार कोटली माजिद खासकेली, फेरोज मुस्तफ़ा बरफत समेत ज़िले जे ऑफिसरनि ऐं ॿोॾि मुतासिरनि जे वारसनि शिरकत कई है। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।